अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं या अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामो ऐं शाइरी। एंथोलॉजी, मुरतब, यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध। छापो पहिरियों साल 2012 ईस्वी। मज़मून इबियास, क़िस्त 37। शाह लतीफ़ जे शाइरीअ जो सियासी ऐं तारीख़ी पस मंज़र। तनवीर अब्बासी। जर तड़ तिख तंवार वण टण वाई हेकिड़ी, सभोई से थिया सूर्य सज़ावार। हमा मंसूर हज़ार कहिड़ा चाढ़ियो चाढ़िए। मूं शाह लतीफ़ जो ही शेर उन करे चूंडियो जो शाह लतीफ़ जे शाइरीअ में इसम ख़ासि प्रॉपर नाउंस तमामु घटि मिलंदा, सवाइ नीम तारीख़ी दास्ताननि जे किरदारनि जे। अहिड़ा तमामु घटि माण्हू आहिनि जिन खे शाह लतीफ़ उन लाइक़ु सम्झो आहे जो उन्हनि जो नालो खणे, जीअं अबड़ो आहे, जखरो आहे, लाखो आहे। पर शाह लतीफ़ उन्हनि सभिनी नालनि मां कंहिंखे बि अहिड़ी अहमियत न ॾिनी आहे जो उहे वण टण जी वाई थी वञनि ऐं जर तड़ ताईं उन्हनि जी तिख तंवार पहुचे। उहो छाजे करे? उहो उन करे जो मंसूर जी शख़्सियत ई अहिड़ी आहे। हुसैन बिन मंसूर अल हिलाज जंहिं अनल हक़ जो नारो हयूं ऐं पंहिंजो सिर सदके कयो, तॾहिं शाह लतीफ़ थो चए त उहो मंसूर हिकिड़ो न हो जेको सूर्य ते चढ़ियो। हज़ारे मंसूर आहिनि, जर तड़ में उहे आहिनि, वण टण में उन्हनि जी वाई आहे। उहा ई अनल हक़ जी वाई, त उन्हनि मां घणा फाईअ ते चाढ़े, घणा चाढ़ींदे। त दोस्तो, शाह लतीफ़ खे छा बि चयो वञे, घणा इख़्तिलाफ़ आहिनि हिन जी शख़्सियत, हिन जे ख़्यालनि ऐं नज़रियनि जे बारे में, पर हिकु ॻाल्हि ते सभु मुतफ़िक़ आहिनि, उहा हीअ त शाह लतीफ़ सूफ़ी हुयो ऐं वहदतुल वजूदी हो। हाणे अचो त ॾिसूं त तसौफ़ जी उहा जेका वहदतुल वजूदी शाख आहे, उहा हिंद ऐं सिंध में कीअं आई, उन जा कहिड़ा सियासी, समाजी ऐं तारीख़ी सबब हुआ, उन जो कहिड़ो ज़रूर हुयो। वहदतुल वजूद जो मतिलबु आहे वजूदनि हुअण जी हेकिड़ाई, यूनिटी ऑफ एग्ज़िस्टेंसिस, पिरी सभ में आहे। ख़ुदा हिन काइनात खां ॿाहिरि ऐं अलॻि न आहे। जेके फ़लसफ़े जा शागिर्द आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी त फ़लसफ़े में ॿई स्कूल ड्यूलिज़म, मोनिज़म आहिनि। मोनिज़म मूजिबि काइनात ऐं ख़ुदा ॿई हिकु आहिनि। ख़ुदा काइनात खां ॿाहिरि कोन्हे ऐं ड्यूलिज़म जो मतिलबु आहे त ख़ुदा ऐं काइनात ॿ अलॻि अलॻि शयूं आहिनि, ॿिन्हिनि जो वजूद हिक ॿिए खां धार आहे। त उहो तसवुरु जेको मोनोइज़म आहे, जंहिंखे वहदतुल वजूद थो चइजे, उन में ख़ुदा जो वजूद हिन काइनात खां ॿाहिरि आहे ई कोन। उहा ज़रे घटि वञी मटीरियलिज़म थी त हिन मेटर में ई ख़ुदा समायल आहे, उन खां ॿाहिरि कुझु बि न आहे। बहरहाल उहो फ़लसफ़ो क़दीम यूनानी फ़िलासफ़रनि वटि बि मिले थो, त क़दीम हिंदुस्तानी किताबनि, वेदनि, उपनिषदनि में बि आहे। क़दीम हिंदुस्तानी फ़िलसुफ़ शंकर आचार्य वटि बि आहे, त क़दीम चीनी ताओइज़म में बि आहे। मंसूर हिलाज जो ज़िक्र शाह लतीफ़ कयो आहे। उन खां पोइ मुहिउद्दीन इब्न अरबी थो अचे। उहो पहिरियों आलिम ऐं फ़िलासफ़र हो जंहिं हिन वहदतुल वजूद जे नज़रिए ते क़ुरान मजीद ऐं हदीस शरीफ़ मां हवाला ॾेई बाक़ाइदे हिकु किताब फ़सूसुल हिकुम लिखियो ऐं साबित कयो त सभ में पिरी आहे। काइनात खां ॿाहिरि को बि ख़ुदा कोन्हे, सभु कुझु ख़ुदा आहे ऐं अटकल 700-800 साल को बि उन किताब खे रद्द न करे सघियो। बहरहाल मंसूर हिलाज ई पहिरियों शख़्स आहे जंहिं खुलियो खुलायो अनल हक़ जो नारो हयूं ऐं सूर्य ते चाढ़ियो वियो। सभ खां पहिरियों शख़्स जंहिं मंसूर हिलाज ते तहक़ीक़ कई ऐं हुन जी सवाने उमिरि लिखी, उहो आहे फ्रेंच स्कॉलर लोई मासीनान। मंसूर हिलाज जे बारे में तहक़ीक़ कंदड़नि साफ़ लिखियो आहे त हिन जो क़त्ल सियासी क़त्ल हो, मज़हबी इल्ज़ामनि ऐं फ़तवाउनि जो रुगो बहानो हो। हिन जे दौर में अमीरनि तरफ़ां ग़रीबनि ते जेके ॾाढायूं पे थियूं, मंसूर उन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारियो, वक़्त जी परमार जे ख़िलाफ़ु ॻाल्हायईं। उन करे वक़्त जी हुकूमत ऐं मज़हबी अॻुवाणनि हिन खे काफ़र ऐं ज़ंदीक ठहिराए हिन जे ख़िलाफ़ु मज़हबी फ़तवा लॻाराए
हिन खे बेदर्दीअ सां क़तलु कयो। उन ई मंसूर जे नाले, जंहिंजो असली नालो हुसैन बिन मंसूर हिलाज हो, शाह लतीफ़ चयो आहे, हमा मंसूर हज़ार कहिड़ा चाढ़ो चाढ़ियईं। हाणे अचो त नंढे खंड ते मां उन मामले में थोरो तफ़सील में वञणु थो चाहियां त बरे सगीर में पहिरियों आर्या आया। उन आर्यनि जेके हितां जा मक़ामी या लोकल माण्हू हुआ, उन्हनि खे अण आर्यो या अण सुधरियल चयाऊं। उन्हनि लाइ तालीम मन हुई, हिननि खे वेद ऐं पुराण पढ़णु न ॾिनाऊं ऐं चयाऊं त उहे उन लाइक़ु ई न आहिनि जो पढ़ी सघनि। उन्हनि खे तमामु हेठिएं दर्जे जो कमु ॾिनाऊं। पाण क़ाबिज़ ऐं हुक्मरान रहिया त उन वक़्तु हाकिम क़ौम ऐं महकूम क़ौम धार थी पई। हाकिम क़ौम ॿाहिरां आयल माण्हू हुआ त महकूम क़ौम मक़ामी या मुल्की माण्हू। उनखां पोइ गौतम बुद्ध आयो। गौतम बुद्ध वेदनि वारी या हिंदुनि वारी उन जे तबिके क्लास सिस्टम जे ख़िलाफ़ हिकिड़ो इनकलाब आंदो। हिन जी तालीम बि सेक्युलर हुई। हिन चयो त हिन हयातीअ खां पोइ ॿी का हयाती आहे या न, मां उन लाइ कुझु बि नथो चई सघां, पर घटि में घटि हीअ हयाती जेका तव्हांखे मिली आहे, उन्हीअ खे त सजायो करियो। उन्हीअ खे त पाण में जंग झेड़ो ऐं फ़साद करे ख़राबु न करियो। हिक ॿिए सां प्यारु करियो, हिक ॿिए सां मिठ मोहबत सां हलो, हिक ॿिए खां नफ़रत न कयो। को बि शूदर घटि कोन्हे, को बि ब्राह्मण मथे कोन्हे। उहा हुई गौतम बुद्ध जी तालीम। तंहिंखां पोइ मुस्लमान आया। मोहम्मद बिन कासिम जॾहिं सिंध में आयो त चचनामो लिखे थो त मोहम्मद बिन कासिम अचण सां सिंध में टैक्स जा 2 अघ मुक़ररु कया। हिकिड़ो अघु मुस्लमाननि लाइ त ॿियो अघु ग़ैर मुस्लमाननि लाइ। जेके ग़ैर मुस्लिम हुआ उन्हनि खे वधीक टैक्स ॾियणी पवंदी हुई। उहो हिकिड़ो इंसेंटिव हो, जीअं मक़ामी माण्हू मज़हब तब्दील करे मुस्लमान थियनि टैक्सूं बचाइण जे लाइ। बहरहाल उहा ॻाल्हि उते जो उते रही। तंहिंखां पोइ महमूद गज़नवी आयो या ॿिया जेके बि हमलावर आया, उहे ईंदा विया ऐं वापसि वेंदा रहिया, तव्हांजो दिल्ली सल्तनत क़ाइमु थी। ऐं कुतुबुद्दीन ऐबक पहिरियों शख़्स हो जंहिं उहा सल्तनत क़ाइमु कई ऐं उनखां पोइ हुक्मरान मुस्तक़िल तौरु दिल्लीअ में रहणु लॻा। मुस्लमान फ़ातिहनि ऐं हुक्मराननि पाण सां गॾु जेके फ़ौजियूं आंदियूं, उन्हनि जा फ़ौजी बि हिन सरज़मीन जा न हुआ। उहे ॿाहिरियां हुआ, मसलन अफ़गान हुआ, मुग़ल हुआ या ईरानी हुआ। त उन्हनि हुक्मराननि पंहिंजे इंतिज़ाम लाइ सॼो मुल्क फ़ौजियुनि में विरहाए छॾियो। यानी हिकिड़ो साॻियो माण्हू जेको फ़ौज जो जनरल बि हो, त साॻियो माण्हू इंतिज़ामी तौरु गवर्नर बि हो, ऐं वरी साॻियो ई माण्हू जागीरदार पिणु हो। यानी 3 ताक़तूं हिक ई माण्हूअ वटि अची इकठियूं थियूं। ब्यूरोक्रेट बि उहो, त फ्यूडल बि उहो, त आर्मी जनरल बि उहो। उन्हनि खे हुक्मराननि जागीरूं विरहाए ॾिनियूं। भले वञी हिननि जागीरुनि जे हारियुनि ऐं ॿियनि माण्हुनि खे फुरियो लुटियो, पर हर साल सरकारी ख़ज़ाने में हेतिरी रक़म ॾींदा रहो। ख़ासि करे मुग़लनि जे दौर में उहो तरीक़ो हो। त उन जे वक़्तु हिंदुस्तान में 2 तबिका हुआ। हिकिड़ो तबिको परमार तबिको जेको धारियो हो। जीअं पहिरियों आर्या आया त उन्हनि मक़ामी माण्हुनि खां पाण खे मथे सम्झो, उन्हनि सां ख़लत मलत न थिया, उन्हनि खां अलॻि रहिया। साॻीअ तरह ही हुक्मरान तोड़े उन्हनि जा सिपाही ऐं हाकिम तबिका पाण खे हितां जे मक़ामी माण्हुनि खां मथां सम्झणु लॻा ऐं उन जी परमारियत कंदा रहिया, उन्हनि खां वसूलियूं कंदा रहिया, पर उन्हनि सां गॾु मिली हिकु थी न सघिया। पहिरियों सूफ़ी जंहिं हिंदुस्तान जे सरज़मीन ते पेर रखियो, शायदि महमूद गज़नवीअ जे दौर में, उहो हो सैयद अली हजवेरी, जंहिंखे आम तरह दाता गंज बख़्श चवंदा आहिनि। हिननि माण्हुनि यानी सूफ़ियुनि अचण सां जेको पैगाम ॾिनो, उहो इंसानियत जो हो। हिननि पहिरीं ॻाल्हि जेका फैलाई उहा हुई वहदतुल अदयान, जिन खे फ़िलासफ़ीअ जे ॿोलीअ में पैनाथिज़म चवंदा आहिनि। यानी हर मज़हब जेको आहे उहो सचो आहे, को बि मज़हब कूड़ो कोन्हे। कंहिं बि हिकु मज़हब वारो माण्हू ॿिए खां घटि कोन्हे, सभिनी वटि पिरी आहे। इंसान ऐं इंसान जे विच में विछो न विझो। उहा हिकु कोशिशि हुई त इंसान ऐं इंसान जे विच में परमार कंदड़ तबिकनि जेको ख़ाल पैदा कयो हुयो, उहो भरियो वञे। दाता गंज बख़्श खां पोइ सैयद बख़्तियार काके, उन खां पोइ बाबा फरीदगंज शक्कर, ख़्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी, जंहिंखे आम माण्हू ख़्वाजा ग़रीब नवाज़ चवंदा हुआ ऐं अञा ताईं माण्हू ख़्वाजा ग़रीब नवाज़ था चवनि ऐं ॻाईंदा था वतन त ख़्वाजा ग़रीब नवाज़ मेरी भी झोली भर दे। त उनखे ग़रीब नवाज़ सॾींदा हुआ, छो त हिन ग़रीब तबिकनि खे पंहिंजो कयो।
उहे ग़रीब तबिका जेके हुआ से मक़ामी माण्हू हुआ। पोइ चाहे हिंदू हुजनि चाहे मुस्लमान हुजनि, हिकिड़ो तबिको हो परमारी तबिको, जेके ॿाहिरां आया हुआ उहे जाबिर हुआ, ज़ालिम हुआ, जेके ज़बरदस्त हुआ, जंहिंजे हथ में तलवार हुई, जंहिंजे हथ में हुकूमत हुई, जंहिंजे हथ में पैसो हो, ऐं ॿिया ग़रीब माण्हू हुआ जिन में मुस्लमान बि हुआ त ग़ैर मुस्लिम बि। उहे हुआ हितां जा मक़ामी माण्हू, जंहिंखे न को हो फ़ौज में उहिदो, न का हुकूमत, न ज़ोर, न पैसो, रुगो पे फुरबा रहिया। त ख़्वाजा मुईनुद्दीन चिश्तीअ उन जो पासो वरितो, उन करे उन जो नालो पइजी वियो ख़्वाजा ग़रीब नवाज़। ऐं अञा ताईं माण्हू चवंदा था रहनि त ख़्वाजा ग़रीब नवाज़ मेरी भी झोली भर दे। उन्हनि सूफ़ियुनि जो यको सिलसिलो हुयो। कलंदर शहबाज़ सिंध में आयो, ख़्वाजा फ़रीद गंज शकर जंहिंजो घणो कलाम सिंधीअ में आहे, छो त उहा पुराणी पंजाबी सिंधीअ सां घणी मुशाबत थी रखे। निज़ामुद्दीन औलिया जे दौर में तारीख़ जो हिकु अजीब वाक़ियो थियो। निज़ामुद्दीन औलिया चिश्ती तरीक़े जा हुआ। जॾहिं मुस्लमान हिंदुस्तान में आया त ॾिठऊं त सभई लतीफ़ फ़न हिंदू मज़हब में न फ़क़ति जाइज़ हुआ, पर उहे मज़हबी रस्मुनि जो हिसो हुआ। मसलन मौसीक़ी ऐं राग हिननि जे मज़हब जो हिसो हो। मंदरनि में भॼन ॻाइजनि, साज़ वॼाइजनि, शाइरी हिननि जे मज़हब जो हिसो। रामायण शहर में आहे ऐं भॼन, राम भक्ति, कृष्ण भक्ति सॼी शहर में आहे। सेलिब्रेचर या संग तराशी हिननि जे मज़हब जो हिसो। ड्रामो हिननि जे मज़हब जो हिसो। जीअं रामलीला ऐं नाच हिननि जे मज़हब जो हिसो। जीअं मंदरनि में थींदो हो, मुसविरी हिननि जे मज़हब जो हिसो। मुस्लमाननि जो मज़हब बयाबानी समाज जो हो, उन करे ख़ुश्क उन जे कटर अॻुवाणनि वटि शाइरी, मुसविरी, संग तराशी, मौसीक़ी, नाटक ऐं नाच सभु मन हुआ। सूफ़ियुनि ॾिठो त हिन सरज़मीन ते मौसीक़ीअ खे ख़ुदा ताईं पहुचण जो ज़रियो थो सम्झो वञे, ऐं उहा मज़हबी तबलीग जो हिकु सुठो ज़रियो आहे। उन करे चिश्तियुनि न फ़क़ति राग खे जाइज़ करार ॾिनो, पर उनखे समाज जो नालो ॾेई राइज कयाऊं। इमाम ग़ज़ाली जा ख़्याल पिणु अहिड़ा आहिनि, ऐं सभिनी चिश्ती दरगाहुनि ते कवाली ऐं समा राइज थिया। सिंध में अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासिम जे लिखण मूजिबि चिश्ती तरीक़ो मक़बूल न थियो। शाह लतीफ़ ऐं सचल सरमस्त क़ादरी तरीक़े जा हुआ, ऐं उन तरीक़े में राग मनो थियल आहे। पर शाह लतीफ़ मस्जिद में समा शुरू कयो। सिंध जा सूफ़ी चाहे कहिड़े बि तरीक़े जा हुजनि, पर अमल में चिश्ती आहिनि, ऐं राग हर दरगाह जो मामूल आहे। त मूं पे चयो त उन्हनि चिश्ती तरीक़े जे बुज़ुर्गनि, जिन में निज़ामुद्दीन औलिया बि शामिलु हो, चयो त समा ख़ुदा ताईं पहुचण जो हिकु ज़रियो आहे, ऐं असां समा वसीले ख़ुदा खे वधीक वेझो थियूं था। उन ते जेकी ॿिया ठिकर मुला, या चइजे त ठेठ मुला, जंहिंखे अंग्रेज़ीअ में फंडामेंटलिस्ट चवंदा आहिनि, उन्हनि फ़तवाऊं ॾिनियूं। निज़ामुद्दीन औलिया हो ग़यासुद्दीन तुग़लक जे वक़्त में। ग़यासुद्दीन तुग़लक उन वक़्तु मौलवियुनि जी हिकु कमीशन मुक़ररु कई, जंहिंमें 500 खां वधीक मौलवी हुआ, जेके हिंदुस्तान जे कुंड कुड़छ मां घुराया विया हुआ। उन्हनि जे आॾो निज़ामुद्दीन औलिया खे हाज़िर थियणो पियो ऐं सवाल जवाबु करणो पियो। ऐं मुमकिन हो त शरई तौर ते निज़ामुद्दीन औलिया खे ताज़ीर या सज़ा ॾिनी वञे हा, या हू छा बि कनि हा। बहरहाल तारीख़ हुन ॾिस में ख़ामोश आहे। तारीख़ में का बि अहिड़ी ॻाल्हि कान्हे त निज़ामुद्दीन औलिया खे का सज़ा मिली। पर मां सम्झां थो त निज़ामुद्दीन औलिया खे अवाम में एतिरी त मक़बूलियत हुई, आम माण्हूअ जे उन सां एॾी त हमदर्दी हुई, जो वक़्त जी हुकूमत खे सज़ा ॾियण जी हिमत न सारे सघी। साॻी तरह सिंध में बि थियो। शाह लतीफ़ ते खोड़नि जे मखदूमनि ऐं मखदूम मोहम्मद हाशिम ठटीअ साॻिया एतिराज़ कया समा ते। बहरहाल हिक तरफ़ इंटेलेक्चुअल तहरीकूं हुयूं, जन हितां जे मज़लूम तबिकनि खे पंहिंजे वेझो आंदो। ख़्वाजा मुईनुद्दीन चिश्ती, बाबा फ़रीद गंज शकर, निज़ामुद्दीन औलिया, सलीम चिश्ती, हिननि सभिनी जे बारे में चवनि था त ग़ैर मुस्लिम बि वञी उन्हनि जा मुरीद ऐं मुतक़द थिया। त ॿिए तरफ़ वक़्त जूं हुकूमतूं ऐं उन्हनि जा कारिंदा ऐं मज़हबी तहसबी अॻुवान पंहिंजी परमारियत खे क़ाइमु रखण लाइ जवाज़ ॻोल्हींदा रहिया। अकबर आज़म जे ज़माने ताईं सूफ़ियुनि जी तहरीक एतिरो त आम ऐं मक़बूल थी वई, जो अकबर हिंदुस्तान जी तारीख़ में पहिरियों दफ़ो ग़ैर मुस्लमाननि खे पंहिंजी हुकूमत में शामिलु कयो। उन्हनि सां शादियूं कयाई। मज़हबी मतभेद खे ख़तमु करे हिंदुनि ऐं मुस्लमाननि खे हिकु जहिड़ा हक़ ॾिनाई। संस्कृत ऐं हिंदीअ जे फ़लसफ़े ऐं मज़हब जी किताबनि खे फ़ारसीअ में तर्जुमो करायाई। हितां जी मौसीक़ी ऐं ॿियनि फ़ननि खे हिमथायाई।
मुस्लमाननि जे अचण खां पोइ पहिरियों दफ़ो मक़ामी माण्हुनि खे कुझु हक़ मिलिया ऐं ग़ैर मुस्लमाननि खे मज़हबी आज़ादी। परमारी तबिका जेके ॿाहिरां आयल सिपाहियुनि ऐं मज़हबी अॻुवाणनि ते ॿधल हुआ, उन्हनि जे सियासी तौरु इक़्तिसादी हिकहटी ख़तमु थी वई। हिननि जे हथनि मां ॼण तोता उॾामी विया। हिननि पंहिंजे ख़तमु थियल हिकहटीअ खे ॿीहर क़ाइमु करण लाइ जवाज़ ॻोल्हणु शुरू कया। सभ खां मज़बूत जवाज़ हो मज़हब। छो त रुॻो मज़हब जे ज़रिए ई हू मक़ामी माण्हुनि जे एके खे ख़तमु करे थे सघिया, जेको वहदतुल वजूदी सूफ़ियुनि जे ज़रिए क़ाइमु थियो हो। तव्हांजो जहांगीर जे वक़्त में हिकु मज़हबी अॻुवाण पैदा थियो जंहिंजो नालो हो शेख अहमद सरहंदी, जंहिंखे मुजद्दिद अल-सानी बि चवंदा आहिनि ऐं इमाम रबानी जे नाले सां बि सॾियो वेंदो आहे। उन तारीख़ में पहिरियों दफ़ो वहदतुल वजूद जे फ़लसफ़े खे रद्द करे वहदतुल शहूद जो फ़लसफ़ो दुनिया जे आॾो रखियो। हालांकि 6-7 सालनि ताईं उनखे को बि आलिम चैलेंज करे न सघियो, पर हिंदुस्तान में परमारी तबिके जी ज़रूरतुनि हेठि हमाओस जे फ़लसफ़े खे चैलेंज करणु ज़रूरी थी पियो। सूफ़ियुनि जेका बेतअसुबी ऐं मज़हबी रवादारी क़ाइमु कई हुई, उनखे ख़तमु करण लाइ हिननि लिखियो त ग़ैर मुस्लिम जी ज़िल्लत इस्लाम जी इज़त आहे, यानी जिते को ग़ैर मुस्लिम ॾिसो त उनखे ज़लील कयो, उन में इस्लाम जी इज़त आहे। हिकु हंधि लिखे थो त जॾहिं मां मुकाशिफ़े में विहां थो त मुंहिंजो मुक़ाम हज़रत अबू बकर सिद्दीक़ खां वधी थो वञे। उहो आहे 11हों मकतूब इमाम रब्बानी मुजद्दिद अल-सानीअ जो। अञा ॿियूं बि अजीब ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां त मुजद्दिद अल-सानी चयो त मैथमेटिक्स या रियाज़ी हिकिड़ो फज़ूल इल्मु आहे ऐं सॼे जो सॼो रद्द करणु घुरिजे। ॿिए हंधि थो चवे त फ़लसफ़ो बेवकूफ़ी आहे, उन करे उन जे वेझो न वञो। उहे हुआ ख़्याल उन वक़्त जे आलिम मुजद्दिद अल-सानीअ जा, जंहिं तारीख़ में किरदारु अदा कयो। उन्हनि माण्हुनि जे लाइ जन जे हथां फुरलुट जो सामान फुरिजी वियो हो, जीअं कंहिंखां तोता छॾाइजी वेंदा आहिनि ऐं वरी पंहिंजे इक़्तिदार खे हासिलु करण जे लाइ बेचैन थी विया हुआ। हलंदे हलंदे तारीख़ अची औरंगज़ेब ते पहुती। औरंगज़ेब जो ई दौरु आहे जंहिं धारी शाह लतीफ़ ॼाओ। हीउ सॼो पस मंज़र मूं उन करे ॾिनो जीअं तव्हां सम्झी सघो त शाह लतीफ़ जे ॼमण वक़्तु कहिड़ियूं हालतूं हुयूं, उन खां अॻे छा थियो, तसव्वुफ़ छा हुयो ऐं उन वक़्तु कहिड़ा कहिड़ा फोर्सिस हुआ, कहिड़ियूं कहिड़ियूं ताक़तूं हुयूं जेके हिक ॿिए सां ज़ोर आज़माई करे रहियूं हुयूं। औरंगज़ेब अचण साण मुजद्दिद अल-सानी फ़लसफ़े ऐं नज़रियनि मुताबिक़ हुकूमत क़ाइमु कई। हिन उन ॻाल्हि खे साम्हूं रखियो त इस्लाम जी इज़त ग़ैर मुस्लिम जी ज़िल्लत में आहे। उन करे हिन हुकुम जारी कयो त ग़ैर मुस्लिम जॾहिं बि टैक्स ॾिए त उन जो हथु हेठां हुजे ऐं टैक्स वठंदड़ मुस्लमान जो हथु मथां, यानी उते बि उन जी ज़िलत थिए। पैसा ॾियण वक़्तु बि ॿियो तंहिंखां पोइ बरे सग़ीर जे तारीख़ में पहिरियों दफ़ो औरंगज़ेब जे ई वक़्त में शिया सुनी फ़साद थिया। हिन ॾखिण हिंदुस्तान जी शिया हुकूमतुनि खे बि बर्दाश्त न कयो। उन खां अॻु में नंढे खंड में कॾहिं बि शिया सुनी तअसुब जो निशान नथो मिले। हाणे वॾी ॻाल्हि जो औरंगज़ेब जो भाउ दारा शिकू वहदतुल वजूदी जे फ़लसफ़े जो मञींदड़ हुयो। हिन हिकिड़ो किताबु लिखियो मुजमहल बहरेन, तमामु नंढो किताबु आहे 30 सिफ़नि जो। उन में हू लिखे थो त वहदानियत कंहिं बि मज़हब जो ठीको कोन्हे। हिन उन किताबु मुजमहल बहरेन में इस्लामी फ़लसफ़े ऐं हिंदी फ़लसफ़े ॿिन्ही हिन में साॻियूं कामन ॻाल्हियूं ॻोल्हे ॾिनियूं आहिनि। मसलन रूह जे बारे में, आलम बरज़ख जे बारे में या जिस्म जे बारे में। जेको बि मुस्लिम फ़लसफ़ो आहे या हिंदी फ़लसफ़ो आहे, उन में इख़्तिलाफ़ आहे ई कोन। हिन गीता ऐं उपनिषदनि जो फ़ारसीअ में तर्जुमो कयो। उहो मुरीद ऐं शागिर्दु हो मियां मीर सिंधीअ जो। मियां मीर सिंधी जंहिंजो मक़बरो लाहौर में आहे ऐं अॼु ताईं उते हिन जो मेलो लॻंदो आहे। मियां मीर सिंधी सिंधीअ जे मशहूरु असासे शाइर काज़ी कादन जो भाणे जो हो। उहो दारा शिकू जो मुर्शिद हुयो। दारा शिकू लिखियो आहे त वहदानियत कंहिं बि मज़हब जो ठीको न आहे। मूं ताज़ो अभ्यास कयो आहे ऐं वेदनि मां कुझु सिटरूं तव्हांखे ॿुधायां थो। हिकु हंधि आहे गॉड डज़ नॉट हैव एनी शेप, ख़ुदा खे का बि शकिल न आहे। हीअ आहे यजुर्वेद ऐं अथर्ववेद में आहे त ही इज़ सिंगल इंडिवाइज़ेबल एंड सुप्रीम रियलिटी। हू अकेलो
अणभॼंदड़ ऐं मथां ई हक़ीक़त आहे। तंहिंखां पोइ यजुर्वेद में आहे, ही इज़ ऑल प्रिवेलिंग लेस कमसली शइ, का बि शइ हिन जहिड़ी नाहे। उहा साॻी ॻाल्हि क़ुर में आहे त उहे सभु ॻाल्हियूं हुयूं जेके दारा शिकू ध्यान में रखियूं ऐं दारा शिकू खे मियां मीर सिंधीअ जी रहनुमाई हासिलु हुई। दारा शिकू मियां मीर सिंधीअ ते हिकु ख़ासि अलॻि किताबु लिखियो आहे, उहो आहे सकीनतुल औलिया, जंहिंमें मियां मीर सिंधीअ ऐं उन जे ख़लीफ़नि ऐं ॿियनि डिसिपल्स मोतिक़दनि जो ज़िक्र कयो अथई। हाणे तव्हांखे हिकु ॿी अजीब ॻाल्हि ॿुधायां। अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासिमीअ ताज़ो रिसर्च कई आहे त सिंध जो हिकु नओ मुस्लिम अबू अली सिंधी बस्ताम पहुतो, जिते हू बायज़ीद बस्तामीअ जो शागिर्दु थियो। मशहूरु सूफ़ीअ बायज़ीद बस्तामीअ खे हिन हिंदी फ़लसफ़े खां वाक़िफ़ु कयो। डॉक्टर एनिमेरी शिमिल उन राय सां 100% मुतफ़िक़ नाहे, पर उहे लिंक्स सिलसिला आहिनि तारीख़ जा। बहरहाल दारा शिकू खे औरंगज़ेब शहीद कयो, न रुगो हिन खे बेदर्दीअ सां मारायाई, पर हिन जी वढियल सिसी खोचे में रखी पंहिंजे क़ैद में पियल पीउ शाहजहान ॾे मोकिलियाई त मूं तोॾे नाश्तो मोकिलियो आहे। ऐं पोढ़ो पीउ जेको क़ैद में हुओ, उन चयो त ख़ुदा जो शुक्र आहे जो सालनि खां पोइ मूंखे मुंहिंजे पुट यादि कयो आहे। ईअं चई कपिड़ो जो परे कयाई, खोंचे तां त पुट जी सिसी। मूं हिन खां अॻु तव्हांखे वेदनि जा शलूक ॿुधाया त इस्लाम जे अचण खां पोइ हिंदी शाइरीअ में हिकु तहरीक पैदा थी, उनखे चयाऊं निर्गुणवाद। निर यानी न, गुण माना ख़ासियत या एट्रीब्यूट, वाद माना इज़म, नॉन एट्रीब्यूटिज़म, यानी ख़ुदा खे का बि शक्ल कोन्हे। मतिलबु त जीअं इस्लाम में आहे तीअं हिन नज़रिए मूजिबि बुत परस्तीअ खां मनो थियल आहे। उहा वहदानियत वारी निरंजनवाद वारी तहरीक अॻु में पैदा थी चुकी हुई शाह अब्दुल लतीफ़ खां। हाणे शाह अब्दुल लतीफ़ पंहिंजे दौर में उन्हनि फ़लसफ़नि वहदतुल वजूद ऐं वहदतुल शहूद खां वाक़िफ़ हो। उन्हनि ॿिन्हिनि जे विच में जेको क्लेश या तसादुम हो, उहो अञा ताज़ो हुओ। सरमद ऐं दारा जी शहादत खां शाह साहब फ़क़ति 11 साल पोइ ॼाओ। तंहिंखां पोइ शाह इनायत झोक वारे जी शहादत जो वाक़ियो थियो। शाह इनायत झोक वारे खे पीर असामुद्दीन राशिदीअ सिंध जो पहिरियों सोशलिस्ट सॾियो आहे। हिन उहा तहरीक शुरू कई त बाबा मुल्क मौला जो आहे, जेको खेड़े सो खाए। कंहिं बि जागीरदार खे हक़ु न आहे जो बटयूं वठी हारियुनि खां पैसा वठे या टैक्स लागू करे। हिन टैक्स ॾियण खां इनकार कयो। ऐं मां सम्झां थो त दुनिया जी तारीख़ में पहिरियों दफ़ो इज्तमाही ज़राअत कलेक्टिव फार्मिंग जो बुनियादु रखियो। उन ते जागीरदारनि मुग़ल हुक्मराननि जी मदद वठी शाह इनायत ऐं उन जे मुरीदनि खे घेरो कयो। 2 महीना जंग हली ऐं आख़िर शाह इनायत खे दगा सां शहीद करे संदसि सिसी दिल्लीअ जे मुग़ल शहनशाह ॾे मोकिली वई। उहो वाक़ियो तॾहिं थियो जॾहिं शाह लतीफ़ अञा 22 सालनि जो फू जवानीअ में हो। शाह लतीफ़ जो हमअसर ऐं संदसि जिगरी दोस्त ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारीअ वारो नक्शबंदी तरीक़े जो हो ऐं इमाम रब्बानी मुजद्दिद अफ़सानीअ जे मसलक ते, पर हिन जूं शाह लतीफ़ सां ख़ासि रिहाणियूं हुयूं। हू इमाम रब्बानीअ जी तालीम जे ख़िलाफ़ गैर मुस्लिमनि खे बि मुरीद कंदो हो। अहिड़ा कौल संदसि मफ़लूज़ात में मौजूदु आहिनि। सिंध जी मिटीअ में सभु मसलक ऐं नज़रिया प्यार ऐं मुहबत सां रंगिजी वञनि था। हिन मुल्क जी मिटी कटरपणे जी कट खे लाहे जीअ खे झरकायो छॾे। हाणे अचो कलोड़नि जे दौर ते। शाह लतीफ़ कलोड़नि जे दौर में ॼाओ। आदम शाह कलोड़ो अकबर जे ज़माने में हो। अब्दुल रहीम ख़ान ख़ानान, जेको शाइरीअ में राहिमन जे नाले सां मशहूरु आहे, जंहिंखे बीरम ख़ान बि चवंदा आहिनि, उहो अकबर जो सिपह सालार रहियो ऐं सिंध ते हमले करण दौरान हू जॾहिं सखर में आयो त आदम शाह कलोड़े वटि आयो ऐं उन खां दुआ घुरायई, पर मुल्तान जे गवर्नर आदम शाह खे न सठो, छो त आदम शाह हिकु तहरीक हलाए रहियो हुयो धारियनि जे ख़िलाफ़। उन करे आदम शाह खे शहीद कयो वियो। आदम शाह खां पोइ आदम शाह जो भाइटियो मियां शाह मोहम्मद कलोड़ो, उन खे बि शहीद कयो वियो।
उन खां पोइ मियां दीन मोहम्मद तंहिंखे औरंगज़ेब पकिड़े ग्वालियर ऐं शायदि दिल्लीअ में 2 हंधनि ते क़ैद कयो ऐं वीचारा जी सॼी उमिरि क़ैद में ॻरी वई। तंहिंखां पोइ मियां यार मोहम्मद कलोड़ो, जंहिंजे वक़्त में शाह लतीफ़ ॼाओ, उहो गोरीला जंग कंदो रहियो मुग़लनि जे ख़िलाफ़, ऐं गोरीला जंग कंदे जॾहिं मुग़ल सफ़ा ताक़त छॾे विया, औरंगज़ेब जो पुटु मुइज़ुद्दीन उन्हीअ बि सिंध में कलोड़नि खे गिरफ़्तार करायो। उन खां पोइ ॿिया 4-5 मुग़ल बादशाह 6 सालनि में थिया। आख़िर मर्कज़ जॾहिं सफ़ा कमज़ोर थी वियो, तॾहिं ख़ुदायार ख़ान जे लक़ब सां मियां यार मोहम्मद सिंध जे तख़्त ते वेठो। उहो दौर आहे, उहा तारीख़ आहे जंहिंजे पस मंज़र में शाह लतीफ़ पैदा थियो। उहो इंटेलेक्चुअल माहौल आहे, भक्ति तहरीक, निर्गनवाद जी तहरीक। उन वक़्तु ख़ासि तारीख़ी वाक़ियो थियो, उहो हुयो शाह वलीउल्लाह जो ॼमणु। शाह वलीउल्लाह, जंहिंखे मुहदस दहलवी था चवनि, उन जॾहिं मुग़ल सल्तनत जो ज़वाल थींदो ॾिठो, हिन जी नज़र में हुकूमत जो ज़वाल माना इस्लाम जो ज़वाल, हुकूमत बि दिल्लीअ जी मर्कज़ जी। हिननि जी नज़र में सिंध ऐं ॿिया हिसा ऐं उन्हनि जा आम माण्हू या उतां जूं हुकूमतूं अहम न हुयूं। बहरहाल हिन चयो त उन मर्कज़ खे मज़बूत करणु घुरिजे। उन लाइ हिन पहिरियों क़दम उहो खयूं जो वहदतुल वजूद ऐं वहदतुल शहूद जे फ़लसफ़े याने मुहियुद्दीन इब्न अरबी ऐं इमाम रब्बानी ॿिन्हिनि जे फ़िक्र खे हिकु करण जी नाकाम कोशिशि कयईं। नाकाम उन करे थो चवां जो उहे ॿई नज़रिया परमार कंदड़ ऐं परमार थींदड़ कॾहिं बि हिकु न थी सघिया आहिनि। अलबत्ता मौलाना उबैदुल्लाह सिंधी शाह वलीउल्लाह जे फ़िक्र मां इनक़िलाबी ऐं सोशलिस्ट अंसर तलाश कया, पर उहे ॿ फ़लसफ़ा अलॻि अलॻि ई रहिया। हिकु क़दामत पसंदि मुलनि जो, त ॿियो तरक़ी पसंदि बेतसुब सूफ़ियुनि जो। ॿी कोशिश जा शाह वलीउल्लाह कई, उहा हीअ त अहमद शाह अब्दालीअ खे ख़त लिखी घुरायई त तूं हिते अची इस्लाम जी ख़िदमत कर, छो त हिते मुग़लनि जी इस्लामी हुकूमत कमज़ोर थी वई आहे। तूं ईंदे त इस्लाम जी फ़तह थींदी। शाह वलीउल्लाह शाह लतीफ़ जे ॼमण खां थोरो पोइ 1703 ईस्वीअ में ॼाओ ऐं हिन शाह लतीफ़ जी वफ़ात खां थोरो पोइ अहमद शाह अब्दालीअ खे घुरायो। बहरहाल उहो लाज़मी आहे त शाह लतीफ़ पंहिंजे दौर जे हिन आलिम जे फ़लसफ़े खां ग़ैर वाक़िफ़ हुजे। जॾहिं रिवायतूं आहिनि त शाह लतीफ़ जो बहितरीनु दोस्त, जंहिंसां संदसि रूह रिहाण हूंदी हुई, मखदूम ठारो, जंहिंखे मखदूम मुइन ठठवी बि चवनि था, उहो शाह वलीउल्लाह सां तालुक़ में हो। त शाह लतीफ़ जे ज़माने में 3 इंटेलेक्चुअल तहरीकूं हुयूं। हिकु मुहियुद्दीन इब्न अरबीअ जी वहदतुल वजूद, ॿी शेख अहमद सरहंदी इमाम रब्बानी मुजद्दिद सानी जी वहदतुल शहूद, ऐं टीं शाह वलीउल्लाह जी, जेका ॿिन्ही मुतज़ा तहरीकुनि खे मिलाइण जी कोशिशि हुई। पर शाह लतीफ़ हुन वहदतुल वजूद जी नज़रिए खे ई फैलाईंदो रहियो, जेको हिन धरतीअ जे मज़लूम तबिक़नि, महकूम तबिक़नि, परमार थियल पीड़ियल तबिक़नि जे लाइ हो। उन में रवादारी हुई, मज़हबी तसुब खे ख़तमु करण लाइ हो, निफ़ाक़ खे ख़तमु करण लाइ हुयो, मुख़्तलिफ़ तबिक़नि में प्यार मोहबत वधाइण लाइ हुयो। उहो ई शाह लतीफ़ जे शाइरीअ जो रोल हो, जेको हिन पंहिंजे दौर में अदा कयो, ऐं हिन दौर में बि उहो साॻियो ई रोल अदा कंदे थी अचे। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी टीचर्स एसोसिएशन खे ॾिनल लेक्चर।